सॼी सिंध जी सेवण में बि 5 डिसंबर वेझो ईंदे ई सकाफ़ती सरगर्मियूं तेज़ थी वियूं आहिनि। गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल सेवण में पिणु सकाफ़ती तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंमें स्कूल जे शागिर्दनि सिंध सां सलाह टेबलोज़ पेश कया। सकाफ़त जे ॾियारे लाइ ॾाढी तयारी कई आहे त जीअं असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे त जीअं असां ईद जो ॾियारो मल्हाईंदा आहियूं ईअं ई सकाफ़त जो ॾियारो मल्हाईंदा आहियूं। तयारी माशाल्लाह तमामु घणी कई आहे। इल्मु तमामु ज़रूरी आहे, ज़िंदगीअ में अॻिते वधणो आहे त उन लाइ इल्मु ज़रूरी आहे असांजे सिंध लाइ ऐं सिंध जे नियाणियुनि लाइ त इल्मु तमामु ज़रूरी आहे, छो त असांजी सिंध में इहो तमामु घटि कयो वेंदो आहे। असांखे उहो माना फील पियो थिए, ईअं पियो लॻे ॼण ईद जो को ॾियारो आहे। एॾी तमामु ख़ुशी मिली आहे, एॾी ख़ुशी मिली आहे। तइलीम असांखे इलाही तमामु ज़रूरी आहे, छो जो हिकु नॉलेज आहे। ही असां जेको 5 डिसंबर एकाता जो ॾींहुं आहे, असां उनखे तमामु सुठे नमूने भरपूर नमूने सां तयारी करे रहिया आहियूं। ऐं तइलीम इंसान हर नियाणी लाइ ज़रूरी आहे ऐं हर वालिदिन खे, हर पेरेंट्स खे खपे त पंहिंजी नियाणी खे पढ़ाए लिखाए, ऐं उहा छाकाणि त हिकु सिंध जी नियाणी आहे ऐं उहो वालिदिन जो नालो बि रोशन करे थी ऐं सिंध जो नालो बि रोशन थी सघे। इलाही सारी तयारी कई आहे, बेतबाजी में हिसो वरितो आहे, जेके लतीफ़ साईं आहे वाई आहे उन्हनि ते तयारी कई आहे। असां जीअं ईद जी तयारी कंदा आहियूं ईअं ई असां तयारी कई आहे, ईअं सम्झ त हीअ बि असांजो सकाफ़ती ॾींहुं ईद जो ई आहे। तमामु सुठी तयारी आहे, असां बिल्कुलु उहा ई तयारी कंदा आहियूं जीअं ईद वग़ैरह ते कंदा आहियूं ऐं तमामु सुठे तरीक़े सां मल्हाईंदा आहियूं असां। गर्ल्स हाई स्कूल जे शागिर्दनि उहो पिणु वचन वरायो त 5 डिसंबर ते बि भरपूर नमूने सां सकाफ़त वारो ॾियारो मल्हाए सिंध खे भेटा पेश कंदियूं। कैमरामैन काशिफ कुंबर सां गॾु कादर कुंबर।